Audio Jungle. अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जीअं त अव्हांखे ख़बर आहे त असीं ऑल पाकिस्तान बंगलाणी इताद पारां तूफ़ानी दौरनि जे लाइ निकितल आहियूं ऐं अव्हांखे ॿुधाईंदो हलां त डिस्ट्रिक्ट मीरपुर ख़ास जो बॉडी चूंडी जी चुको आहे, जंहिंजो सदर ज़ुल्फ़कार बंगलाणी ऐं जनरल सेक्रेटरी वफ़ा इजाज़ बंगलाणी ऐं असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं ॻोठ हाजी इमाम बख़्श बंगलाणी। असीं हिन वक़्तु ॻाल्हि ॿोल कंदासीं डिस्ट्रिक्ट जे सदर मीर ज़ुल्फ़कार बंगलाणी सां। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। ऐं सभ खां पहिरीं शुक्रगुज़ार आहियां मीर जहांगीर ख़ान बंगलाणी साहब जो सरदार ऐं तूफ़ानी साहब मंज़ूर साहब जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं जो माना सरबराही कई आहे ऐं जेको आवाज़ु उथारियो असां बंगलाणी क़ौम जे हवाले सां सभिनी खे गॾु कयो आहे। असां इन माना ॻाल्हि ते ख़ुशि आहियूं, सरदार जी राय ते तमामु मुतमिन आहियूं ऐं हीअ जेका बि बाडी चूंडी आहे तमामु बहितरीनु आहे ऐं अॻिते बि जेके आहिनि असां उन्हनि जो वधि में वधि कोशिशि कंदासीं ऐं अॻिते इन में असां कमु कंदासीं। तालीम जे बारे में इहा आहे त असां जेको बंगलाणी क़ौम माना जेको जो कलम ते माना तालीम घटि आहे जेका असां उहा वधाइण जी कोशिशि कंदासीं ऐं कुहाड़ी या जेका अॻ में जेके जहिड़ा फॾा उन्हनि खे ख़तमु करे असां नौजवान नसल खे सुधारणु था चाहियूं, सुधारींदासीं। इहो कमु जारी रखंदासीं। हथ में कलम हुजे हर माण्हू जे। ऐं उहा बंगलाणी बिरादरी खे कहिड़ो पैगाम ॾींदो? असां तालीम जो वधि में वधि पैगाम ॾींदासीं। सभु को तालीम हासिलु करे, माना नियाणियुनि खे ॿारनि खे सभु को तालीम हासिलु करे ऐं अॻिते शऊर करे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां शुक्रगुज़ार आहियूं नवाबज़ादा मीर सरदार जहांगीर ख़ान बंगलाणी जा, जंहिं असांखे ही प्लेटफॉर्म ॾिनो आहे मुतहद थियण जो ऐं वधि खां वधि शुक्रगुज़ार आहियूं मंज़ूर अहमद तूफ़ानी जो जेको असां वटि आयो आहे उनखे असां भलीकार चऊं था, ख़ुशआमदीद उन्हनि जी पूरी टीम खे। ऐं ॿियो बंगलाणी क़ौम खे इहो ई पैगाम ॾींदासीं त उहे तालीम खे वधि में वधि तरजीह ॾियनि ऐं कलम खे खणनि, लेख पढ़ी ॾियनि ऐं असां पंहिंजे सिक्योरिटी इदारनि सां सभिनि सां गॾु आहियूं ऐं बंगलाणी क़ौम खे इंशाअल्लाह मथे खणण में असां किरदारु अदा कंदासीं। असां मीर जहांगीर ख़ान बंगलाणी जा थोराइता आहियूं, तूफ़ानी बंगलाणी मीर मंज़ूर बंगलाणी जा थोराइता आहियूं। जेको असां वटि हिते हली आयो आहे हीअ ऑल पाकिस्तान बंगलाणी इताद आहे। हिन सां बंगलाणी बिरादर सॼी सां असां गॾु आहियूं ऐं तइलीम जेको आहे सो वधाईंदासीं, फॾा फसाद जेके आहिनि सो उहे ख़तमु कराईंदासीं ऐं जेको आहे सो बंगलाणी बिरादर जूं महिरबानियूं सभिनि सां गॾु आहियूं। हाजी माबिश बंगलाणी जा बि थोराइता आहियूं, जेको हीअ गॾिजाणी रखाई आहे ऐं उन सां नाज़रीन हीअ तव्हां ॿुधा ॻोठ इमाम बख़्श बंगलाणी जे बिरादरी जे नौजवान जूं ॻाल्हियूं ॿुधूं जेके कोशिशूं आहिनि पंहिंजे ईंदड़ नसल खे तालीम जे लाइ ऐं सभई सिक्योरिटी इदारनि सां गॾु आहिनि। इंशाअल्लाह इहो ई असांजो कामयाबी हूंदो। कैमरामैन एडी बंगलाणी सां गॾु PBI वेब न्यूज़।